अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मोहब्बत जे मैदान में कुॾीअ पौ काहे, छॾ असांगा अरवाह जा लाहूती लाहे, इश्क ना गाहे ख़बर खाधन खे पवे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे दुनिया जी कुंड कुड़च ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 14 मार्च 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध वासियुनि ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ ऐं सिंधू दरिया लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। अॼु जॾहिं सिंध समेत सॼी दुनिया दरियाउनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पई, तॾहिं सिंध जा माण्हू सरापा एहतिजाज इन करे बणियल आहिनि जो उन्हनि खां हाणे सिंधू दरिया खसिजे पियो। दरिया मथां कैनाल ठही रहिया आहिनि ऐं सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी बि नथो मिले। इंडस डेल्टा बि कॾो को तबाही जे वर चढ़ी चुको। बदीन ऐं ठठे जूं साहिली पटियूं हाणे तबाही जे वर चढ़ी चुकियूं। जॾहिं समुंड मुसलसल वधे पियो ऐं दरिया बादशाह समुंड ताईं नथो पुॼी सघे, तॾहिं सिंध वासी सरापा एहतिजाज बणियल आहिनि ऐं सॼी दुनिया में अॼु मल्हाइजे पियो दरियाउनि जो आलमी ॾींहुं। अॼु प्रोग्राम सोच वीचार में पाण सिंधू दरिया जी ॻाल्हि कंदासीं, छो त अॼु दरियाउनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं पाण सिंधू दरिया खे साह में सांढे जी रहिया आहियूं। सिंधू असांजी मावा, अनजल अझो पहरावा, पत्थर बिजो तारे सके, सिंधू ओहो दरिया। पाण हाणे उन दौर में दाख़िल थी चुका आहियूं जंहिं लाइ उस्ताद बुखारी घणो अॻु लिखियो हो। तुंहिंजो शैतान थो कोसर ते ॿधे बंद खुदाया, मुंहिंजो फिरदोस बयाबान बर थी वेंदो। सिंधा साह बिना साह न जी सघिबो आहे, मुंहिंजा महबूब सिवा तुंहिंजे गुज़र थी वेंदो। पाण जेके सिंधू दरिया सां बि मोहबत करियूं था त धरती सां बि मोहबत करियूं था। धरती सां मोहबत बकोल कांजीराम सांवरिया जे त दोस्त असांजो मिटी सां एॾो इश्क इन करे आहे जो असां लाशऊरी तौरु मिटी खाधी आहे ऐं शऊर अचण खां पोइ मिटी जो खाधो आहे। अॼु जॾहिं दरियाउनि जो आलमी ॾींहुं मल्हाइजे पियो, तॾहिं बाशऊर माण्हू सरापा एहतिजाज बणियल आहिनि। शाइर तख़लीक़नि वसीले दरिया खे भेटा पेश करे रहिया आहिनि। सियासी समाजी अॻवान सरापा जदोजहद बणियल आहिनि ऐं हूअ एहतिजाजी मुज़ाहिरनि में रुधल आहिनि, इन करे त जीअं दरिया खे बचाए सघूं। सिंधूअ जंहिंमें अॼु बि असांजो साह आहे। नाम्यारे शाइर आसिम अरबाब लिखियो हो, मेरियूं नज़रूं जेको खणंदो उन सां नाहे ठाह असांजो, काल हुयो ऐं अॼु बि आहे सिंधू तो में साह असांजो। जान त अचणी वञणी आहे, तोसां निभह करणी आहे, प्यार जी बाज़ी भरणी आहे, शाल वहीं तूं तार सदाई, पुख़्तो आवे साह असांजो, सिंधू तो में साह असांजो। नापाक इरादनि साण वधे थो, जेको तोते बंद ॿधे थो, काला भाषा डेम अॾे थो, उन जा हामी सभु हरामी। सो बिशनी नाहे भाव असांजो, सिंधू तो में साह असांजो। तुंहिंजो पाणी अमृत धारा, सिराब करे थो बनियूं ॿारा, वेद लिखिया विया जिन ते सारा, तुंहिंजो जल मुक़दस मूल्हे, घटि न थींदो चाह असांजो, सिंधू तो में साह असांजो।
तुंहिंजे जल सां रंग रचनि था, सोना सोना संग पचनि था, आशिक थी अड़बंग अचनि था, तुंहिंजो वेरी कोन वणे थो, आ तड़पी पवंदो ताव असांजो, सिंधू तो में साह असांजो, सिंधू तो में साह असांजो। सिंधूअ दरिया ते मुसलसल धाड़ा लॻंदा रहिया आहिनि ऐं अहिड़ा हाञा थींदा रहिया आहिनि जंहिंजो अज़ालो अॼु ताईं थी नाहे सघियो। नामियारो लेखक प्रोफेसर एजाज़ अहमद कुरैशी लिखे थो, 1947 में मुल्क ठाहिण वक़्तु इहो चयो वियो त सूबा ख़ुदि मुख़्तियार ऐं आज़ादु हूंदा ऐं सूबनि जे हक़नि सां का बि हथ चुरांद न कई वेंदी, पर उन जे उबतड़ उथंदे ई 1948 में कराची खे सिंध खां जुदा करे मुल्क जी गादी जो हंधि बणायो वियो। बावजूदि सिंध असेंबली, सिंध मुस्लिम लीग, पार्लियामानी पार्टी ऐं सिंध जे माण्हुनि जी सख़्तु मुखालफ़त जे उहो सिंध जे हक़नि ते पहिरियों राताहो हो, पर उहो सिलसिलो हलंदो रहियो ऐं सिंध यूनिवर्सिटी खे कराची मां तड़े हैदराबाद मोकिलियो वियो। कराची मां सिंधी ॿोली ऐं सिंधी स्कूल ख़तमु कया विया। 1955 में वरी वन यूनिट जो तोक असांजी ॻिची में विधो वियो। 1960 धारे हिंदुस्तान सां मुआइदो करे मुल्क जा 2 दरिया विकिया विया। अहिड़े नमूने सिंध जे पाणी ते पिणु धाड़ा हया विया ऐं सिंध जे माण्हुनि खे मुख़्तलिफ़ डेमनि ठाहिण वसीले सख़्तु नुक़सानु ॾिनो वियो। पाणी ते सिंध ऐं पंजाब जो जहिड़ो त अज़ल खां हलंदो पियो अचे। अंग्रेज़ दौर में पिणु पंजाब सिंध जे पाणी ते घणा ई राता हणण जी कोशिशि कई, पर पाकिस्तान जे ठहण खां पोइ उहे तहसूबी रविया तमामु घणा वधिया। 1991 में सूबनि में पाणी जो ठाह थियो ऐं हर सूबे खे पंहिंजी पंहिंजी ज़रूरत आहर पाणी ॾिनो वियो, जंहिं तहत सिंध खे नुक़सानु रसियो। पाणी ठाह मूजिबि हिकु मरकज़ी इदारो इरसा यानी इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी क़ाइमु थियो। अथॉरिटी जी जोड़जक में हर सूबे मां हिकु नुमाइंदो ऐं हिकु वफ़ाक़ जो नुमाइंदो शामिलु कयो वियो ऐं हर सूबे जो नुमाइंदो वारे वारे सां इरसा जो चेयरमैन थींदो ऐं उहो निज़ाम अॼु ॾींहं ताईं पए हलंदो आयो। पर जॾहिं निगरान सरकार क़ाइमु थी त हुन इरसा जी जोड़जक खे ख़तमु करे सूबनि जी नुमाइंदगीअ खे घटि हैसियत ॾिनी ऐं हिकु माण्हू इरसा जो चेयरमैन मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो। यानी मुल्क जे ठाहींदड़ हिकायन ऐं सूबनि खां हक़ खसे वफ़ाक़ खे ॾिनो वियो आहे। इरसा खे तब्दील करण जो एक्ट पोइ निगरान हुकूमत कयो, जंहिंमें अॻूणे निगरान वज़ीर अज़म काकड़ जो वॾो हथु रहियो। सिंध जा माण्हू शहबाज शरीफ़ उन जे फ़ैसिले खे बि रद्द कनि था ऐं इहा ई घुर कनि था त नए इरसा एक्ट खे हिकदमि वापसि करे इरसा जे पुराणे जोड़ झक बहाल कई वञे। न सिर्फ़ु एतिरो पर सिंध खे पंहिंजो पाणी ॾिनो वञे ऐं सिंधू दरिया खे वहण ॾिनो वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सोच वीचार जे हिन सफ़र में अॼु असीं दरियाउनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं। जॾहिं दरियाउनि जी ॻाल्हि थींदी आहे तॾहिं उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि बि लाज़मी थींदी आहे ऐं सवालु इहो बि हूंदो आहे त उन्हनि जा हक़ आख़िर कहिड़ा आहिनि। नदियुनि या दरियाउनि खे क़ानूनी फ़र्दी जियापे जा हक़ ॾियण जो तस्वर, जंहिंखे दरियाउनि जे फ़र्दी हक़नि जे नाले सां सुञातो वञे थो, दरियाउनि खे इंसानी हक़नि सां मिलंदड़ जुलंदड़ क़ानूनी हक़नि खे मञणु शामिलु आहे। इहा तहरीक ॾेही आलमी सतह ते बि ज़ोर वठी रही आहे त मुख़्तलिफ़ मुल्कनि दरियाउनि खे जानदारनि जी हैसियत सां मञण लाइ क़ानून पास कया आहिनि त जीअं इंसानी हक़ आहिनि तीअं नदियुनि ऐं दरियाउनि खे बि क़ानून जे ज़रिए तहफ़ुज़ ॾेई सघिजे। उहे क़ानून उन साञा जे आधार ते आहिनि त नदियूं बि इंसाननि वांगुरु आहिनि ऐं माहौलियाती निज़ाम जे कुदरती इकोसिस्टम जे तवाज़ुन लाइ लाज़मी आहिनि। नदियुनि या दरियाउनि लाइ फ़र्द जी हक़नि जो फ्रेम वर्क इंसानी हक़नि सां सलाड़ियलु आहे। ज़िंदगी ऐं हयातियाती रंगारंगी खे बरक़रार रखण वारे किरदार ते ज़ोर ॾिए थो। जीअं इंसान जी ज़िंदगी केतिरनि ई मज़हबनि ऐं सक़ाफ़तनि में पवित्र ऐं मुक़दस आहे,
क़त्ल खे संगीन ॾोह सम्झो वेंदो आहे, तीअं दरियाउनि खे कंहिं बि नुक़सान खां बचाइण जे हक़ खे मञियो वियो आहे। दुनिया जे ॻच मुल्कनि पंहिंजे नदियुनि खे जियापे जा फ़र्दी हक़ ॾिना आहिनि। उन जो हिकु मिसाल क्यूबेक कैनेडा में मैकपी नदीअ जे क़ानूनी फ़र्दी जियापे जे हक़ खे मञियो वियो आहे। 2021 में दरियाउ खे क़ानूनी फ़र्दी शख़्सियत जा ख़ासि हक़ ॾिना विया आहिनि, जिन में हेठि ॼाणायल हक़ शामिल आहिनि। आज़ादी सां वहण जो हक़, उन जे कुदरती साइकिल जो एतिराम करण जो हक़, उन जी कुदरती इर्तिका जी हिफ़ाज़त करण जो हक़, पंहिंजे कुदरती ऐं फितरी हयातियाती रंगारंगी खे बरक़रार रखण जो हक़, उन जी माहौलियाती निज़ाम जे अंदरि ज़रूरी कम खे पूरो करण जो हक़, उन जी सालिमियत खे बरक़रार रखण जो हक़, गदलाइण खां महफ़ूज़ रहण जो हक़, ॿीहर बहाली जो हक़, दरियाउ खे पंहिंजे मुफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ अदालत में केस करण जो हक़। इन्हनि हक़नि जो मक़सदु इहो यकीनी बणाइणु आहे त दरिया हिकु जानदार जी हैसियत रखे थो त जीअं उहो इंसानी नुक़सान खां आज़ादु ऐं पंहिंजे माहौलियाती किरदार खे बरक़रार रखी वहंदो रहे। तहरीक माहौलियाती तहफ़ुज़ जे तरफ़ हिकु वसी फेरफार जी अकासी करे थी ऐं इहो मञे थी त माहौलियाती निज़ाम दरियाउनि समेत अंदरूनी कुदरती वहिकरनि खे क़ानूनी तौरु बचाए सांढियो वञे। दरियाउनि जे हक़नि बाबति नामियारो लेखक मंज़ूर थहीम लिखे थो, जहिड़ी तरह इंसाननि, जानवरनि, पखियुनि, समुंड ऐं पहाड़नि जा हक़ आहिनि, अहिड़ी तरह दरियाउनि जा बि हक़ आहिनि। सिंधु दरिया दुनिया जे कुझु क़दीम दरियाउनि मां आहे। सिंधु दरिया खे माण्हुनि न पर कुदरत तख़लीक़ कयो त जीअं तहज़ीबनि जी सुञाणप थी सघे। हिन जे किनारनि ते आबाद समूरियूं तहज़ीबूं पंहिंजी सक़ाफ़त ऐं समाजी तरक़ी में बेमिसाल हुयूं ऐं हाण बि आहिनि। सिंधु दरिया असांजी ख़ुराक, रहणी कहणी, असांजे वजूद, ॿोली ऐं इंसानी हुनर में ईअं शामिलु आहे जो अमली तौरु उनखां सवाइ जीअणु लॻभॻि नामुमकिन आहे। असां इंसाननि जी दरअसल का क़ीमत न आहे। असांजा देवियूं देवता, पीर मुर्शिद, हुकूमतूं हुन ॾाढो बेकार आहिनि। हिकिड़ो वक़्तु अहिड़ो बि हो जो सिंध जा माण्हू पंहिंजो रोज़मर्रा जो कमु दरिया जी पूॼा करण सां शुरू कंदा हुआ, उनखे शक्ति ऐं दिया जो रूप सम्झंदा हुआ ऐं हाणे बि सिंधु दरिया खे तहज़ीबनि जो अबू सम्झो वञे थो। जॾहिं खां पाकिस्तान जी क़ौमी सुञाणप मोहम्मद बिन क़ासिम थी ऐं ताक़त जी सूरत पिंडी ऐं इस्लामाबाद थिया आहिनि त दरियाउनि, ॿेलनि, समुंड ऐं पहाड़नि खे ॾिसण जा मजमूई रवैया ई तब्दील थी विया आहिनि, जेके हाणे सचपच बददियानत, रिवायती ऐं फ़रसूदा ख़्यालनि, पाणी चोरी जे जदीद तरीक़नि ते मुश्तमिल आहिनि। असां हाणे बेजान शयुनि सां मुहबत करियूं था ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कयूं था। असांजे हिन सफ़ाक बेरहम दुनिया में दरिया, पहाड़नि, समुंड, ॿेलनि, आबशारनि ऐं चरागाहनि जी सूंहं का माना नथी रखे। असीं उन्हनि जे लिकियल फरावानी सखावत ऐं उन जी दिया जेका असांजी पंहिंजी आहे, जंहिंसां असांजो अब्द खां रिश्तो आहे, जंहिं असांखे तहज़ीब ॾिनी, ॿोली ॾिनी, अदब ऐं फ़लसफ़ो ॾिनो ऐं काइनात जे इसरारनि खां वाक़ुफ़ु कयो, अॼु जी हालत में असां पंहिंजनि समूरनि नालनि ऐं गटरनि जा मुंहुं उन तरफ़ करे छॾिया आहिनि। आइटम बम ऐं डैम ॿिन्ही जो मंतक़ी नतीजो तबाह करणु आहे, जंहिं मथां हर सरकार $बिलियन ख़र्च करे थी, जॾहिं त कुदरती माहौल, तालीम, हुनर ऐं सिहत लाइ मामूली रक़म जो ऐलान करे थी। कुदरती माहौलियात लाइ दरिया जो हुजणु बेहद ज़रूरी आहे, जंहिंसां असां पंहिंजी मुहबत जो इज़हार नथा कयूं। वक़्तु अची वियो आहे त असीं सिंधु दरिया सां पंहिंजी वालहना मुहबत जो इज़हार कंदे उन जे हक़नि जी ॻाल्हि कयूं। दरिया जा कहिड़ा हक़ आहिनि? दरिया जो पहिरियों हक़ उन जे कुदरती वहिकरनि खे बहाल करणु आहे। नंबर 2, शहरी आबादी ऐं फैक्ट्रियुनि जो समूरो ड्रेन बंदि थियणु घुरिजे। नंबर 3, सिंधु दरिया मथां 4 नवां डैम अॾणु बंदि कया वञनि। नंबर 4, दरियाउ जी लट दरियाउ जी मिल्कियत आहे। नंबर 5, इंडस डेल्टा में दरिया जो फिलो घटि में घटि 30 मिलियन एकड़ फुट ताईं कयो वञे। नंबर 6, दरिया खे तहज़ीबनि जो अबू तस्लीम करे उनखे आफ़ाक़ी असासे तौरु डिक्लेयर कयो वञे। मां ही ॻाल्हि वाज़े कंदो हलां त दरिया जा हक़ तॾहिं बहाल थींदा जॾहिं अवाम जी वसी शिरकत मुमकिन थी सघंदी ऐं जेसिताईं दरिया जे बुनियादी हक़नि लाइ शिदत सां मज़ाहिमत नथी थिए, तेसिताईं दरिया जा हक़ बहाल थियणु मुमकिन न आहिनि।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिबु अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु जॾहिं दरियाउनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे तॾहिं असीं तव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं दरियाउनि जे आलमी ॾींहुं जे हवाले सां ख़ासि लिखणियूं। नाम्यारे शाइर हबीबुल्लाह सांगी लिखियो हो, रस्ता रोके पाणी वठिबो, डंडा ठोके पाणी वठिबो, झंडा झोके पाणी वठिबो, जेसीं जेरो रहणो आहे सिंधू दरिया वहणो आहे। टैंकूं टोड़े पाणी वठिबो, मणका मोड़े पाणी वठिबो, लठियूं बोड़े पाणी वठिबो, पेर बि खोड़े पाणी वठिबो, डेम त हर को डहणो आहे सिंधू दरिया वहणो आहे। सीना साड़े पाणी वठिबो, पेट बि फाड़े पाणी वठिबो, वेरी वाड़े पाणी वठिबो, चखिया चाढ़े पाणी वठिबो, लोभियन लेखो लहणो आहे सिंधू दरिया वहणो आहे। माण्हू मेड़े पाणी वठिबो, जंगियूं झेड़े पाणी वठिबो, थुॾे थेड़े पाणी वठिबो, मेड़े सेड़े पाणी वठिबो, ठाठ नओं हिते ठहणो आहे सिंधू दरिया वहणो आहे। तोखां खसे पाणी वठिबो, धूड़ में दसे पाणी वठिबो, वस्ती वसे पाणी वठिबो, दुनिया ॾिसे पाणी वठिबो, सूरन सांगी सहणो आहे सिंधू दरिया वहणो आहे, सिंधू दरिया वहणो आहे। अॼु जॾहिं दरियाउनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे तॾहिं सुवालु इहो बि साम्हूं अचे थो त आख़िर दरियाउनि जो आलमी ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु छा आहे ऐं इहो छो मल्हायो थो वञे। दरियाउनि जो आलमी ॾिहाड़ो दरअसल दरियाउनि जी हिफ़ाज़त जे आलमी ॾींहुं तौरु मल्हायो वेंदो आहे। हर साल 14 मार्च ते इहो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। दुनिया जा केतिरा ई मुल्क इहो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहिनि। इहो ॾिहाड़ो समाजी कारकुन गॾिजी दरियाउनि ऐं नदियुनि ते ठहंदड़ तबाही वारनि मनसूबनि जे ख़िलाफ़ ऐं पाणी जे वहिकरे खे जारी सारी रखण लाइ आवाज़ उथारींदा आहिनि। हिन ॾींहं खे पहिरियां नदियुनि ऐं पाणी जे ज़ख़ीरनि ऐं ज़िंदगी जे आलमी ॾींहुं तौरु मल्हायो वेंदो हो। यादि रहे त हिंदुस्तान में दरियाउनि जे तहफ़ुज़ या वरी उन ते जॾहिं डेम तइमीर थिया त डेमनि जे ख़िलाफ़ केतिरा ई मनसूबा शुरू कया विया। नर्मदा बचाव आंदोलन उन्हनि मां हिकिड़ो हो। डेमनि जे करे मुतासिर थींदड़ माण्हुनि पहिरियों भेरो बैन अल-अक़वामी गॾिजाणी मार्च 1997 में ब्राज़ील में मुनक़िद कई हुई, जिथे दरियाउनि ऐं नदियुनि ते डेम ठाहिण ख़िलाफ़ आवाज़ उथारियो वियो ऐं उन लाइ हिकु ॾींहुं मख़सूस करण जो मुतालबो कयो वियो। उन गॾिजाणी में 20 मुल्कनि जा नुमाइंदा शरीक थिया हुआ ऐं उन्हनि फ़ैसिलो कयो हो त वॾनि डेमनि ख़िलाफ़ 14 मार्च ते ब्राज़ील में दरियाउनि ऐं नदियुनि जी हिफ़ाज़त जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो। हिन ॾिहाड़े खे मल्हाइण जो असल मक़सदु डेमनि जहिड़नि ख़तरनाक मनसूबनि ख़िलाफ़ मुतहद थी आवाज़ उथारणु हुयो ऐं दरियाउनि जे हिफ़ाज़त जो मुतालबो हुयो। अॼु बि 14 मार्च जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे ऐं सिंध वासी आलमी ॾींहं जे मौक़े ते इहो ई मुतालबो करे रहिया आहिनि। असांजे सिंधू दरिया खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं सिंधू दरिया मां निकिरंदड़ समूरनि केनालनि खे फ़ौरी तौरु रद्द कयो वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिबु आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु दरियाउनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते सोच वीचार में शामिल करे रहिया आहियूं दरियाउनि बाबति मुख़्तलिफ़ लिखणियूं ऐं असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं सिंधू दरिया जी, जेको शींहं दरिया पिणु आहे। साज़िशनि जे घेरे हेठि आयल सिंधू दरिया जे लाइ सिंध वासी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। अॼु बि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि।
क़ौम परस्त तनज़ीमनि खां वठी अदबी तनज़ीमनि ताईं हर तनज़ीम सरापा एहतजाज बणियल आहे। जॾहिं त काल्ह सिंधी असेंबली मां पीपल्स पार्टी पारां ठहराव पिणु मंज़ूर करायो वियो। सिंध जे सियासी समाजी अॻुवाणनि उन ठहराव खे ड्रामो करार ॾींदे चयो आहे त जेकॾहिं पीपल्स पार्टी वाक़ई सिंधू दरिया सां सची आहे त पोइ सिंधू दरिया मां केनालनि जी मंज़ूरी ॾींदड़ पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ ज़रदारी फौरी तौरु सिंधू दरिया मां निकिरंदड़ केनालनि खे रद्द करण वारो हुकुमनामो जारी करे। इन हवाले सां असीं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था दरिया बचायो तहरीक जे कन्वेनर ऐं सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह जी गुफ़्तगू। दोस्तों अस्सलाम वालेकुम जी एसन। अॼु सिंध असेंबली जो रेज़ोल्यूशन ज़ाहिर थियो और पढ़ण खां पोइ अफ़सोस थियो सिंध गवर्नमेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिंखे पई धोखो ॾे। ही अवाम जे दॿाउ खे ॾिसी नौजवाननि ॿुढनि आबादगारनि सियासतदाननि समाजी माण्हुनि सॼी सिंध इन खे भरपूर नमूने रद्द कयो। उन रिएक्शन खे ख़तमु करण लाइ ही हिकिड़ो हथरादू नाटक कयो वियो। 21वीं सदीअ में नौजवाननि खे हाणे तव्हां धोखो न ॾेई सघंदो, सिंध जे माण्हुनि खे वधीक धोखो तव्हां न ॾेई सघंदो। ही को अपोज़िशन में न वेठल आहिनि। ही छह कैनाल जंहिंजो वाज़े ज़िक्र बि कोन्हे, सिर्फ़ु चोलिस्तान जो ज़िक्र आहे, जलालपुर ग्रेटर थल कैनाल ऐं ॿियूं जेके कैनाल आहिनि उन्हनि जो ज़िक्र बि कोन्हे। हिकु ॿ हिन में इहा घुर कई वई आहे त असां सां वफ़ाक़ी हुकूमत डायलॉग करे। हाणे अहिड़े क़िस्म जो रेज़ोल्यूशन जी ज़रूरत छा आहे? इहो सिंध जे माण्हुनि सां मज़ाक ऐं धोखे जो परवानो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। उन करे असां सिंध जे माण्हुनि खे चऊं था पंहिंजी गॾियल डिमांड इहा हुजणु घुरिजे। प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जी गॾिजाणीअ में इन्हनि 6 कैनालनि जो अप्रूवल ॾिनो आहे, उनखे वापसि वठण जो ऐलान करे। ॿी घुर आहे त अॼु ऐलान करे गवर्नमेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐलान करे त असां जेकॾहिं 6 कैनाल वापसि नथा वरिता हुजनि असीं हिमायत वापसि था वठूं, फेडरल गवर्नमेंट डिज़ोल्व थींदी। 3 ॾींहंनि जी अल्टीमेटम ॾे यकीनी तौर ते वापसि थींदी। हीउ जेको सदर पाकिस्तान जे तकीर खां पोइ ॿिए ॾींहुं जेको हुनजो पार्टीअ जो चेयरमैन वियो आहे वञी मिलण प्राइम मिनिस्टर सां, उते वञी 9 अरब रुपयनि जी डेवलपमेंट स्कीमूं वठी ऐं मोटी हलियो आयो आहे ऐं हिन ते को बि डायलॉग कोन कयो वियो। उन करे ही रेज़ोल्यूशन अवाम खे धोखो ॾियण जो परवानो आहे। असीं सिंध जे माण्हुनि, नौजवाननि, वकीलनि ऐं सभिनी माण्हुनि खे इहा घुर था करियूं। सुभाणे 14 ते इन रेज़ोल्यूशन खे रद्द कंदे ऐं ताक़तवर आवाज़ पाकिस्तान जे वफ़ाक़ खां घुरो, पाकिस्तान जे सदर खां घुरो त ही असांखे 6 कैनाल ख़तमु कया वञनि। उन करे हीअ पंहिंजी जिदोजहद जारी रहंदी, इंशाअल्लाह एसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं इहो सदर पाकिस्तान पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन, को चेयरमैन ऐं उहे असेंबली जा मेंबर जेके क़ौमी असेंबली में वेठा आहिनि, सूबाई असेंबली में वेठा आहिनि, उहे सिंध जे माण्हुनि सां इहा धोखेधी ख़तमु नथा कनि। सिंधू दरिया जो जंहिं बि पाणी पीतो आहे उहो अॼु बि दरिया लाइ जाखोड़े रहियो आहे। सिंध जी सरज़मीन खां वेंदे परॾेह जी हवाउनि ताईं माण्हू जिथे बि मौजूदु आहे उहो सिंध लाइ एहतजाज करे थो ऐं जाखोड़े थो। वाइट सिंधी कांग्रेस पिणु मुख़्तलिफ़ मुल्कनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे रही आहे। दरियाउनि जे आलमी दिहाड़े ऐं जदोजहद बाबति अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था नामियारी शाइरा रूही कल्होड़ो जी गुफ़्तगू। सिंधु जे मथां 6 कैनाल ठहण सां सिंध में पाणी जी शदीद खोट थींदी। सिंध अॻु में ई सुकड़े जो शिकार आहे। कैनाल ठहण सां सिंध जूं ज़रई ज़मीनूं गैराबाद थी वेंदियूं ऐं सिंध में ॾुकार ऐं कहत वारी सूरत-हाल पैदा थी वेंदी। सिंध जो डेल्टा दुनिया जो 5 नंबर डेल्टा आहे जेको मुकमल तबाह थी चुको आहे। ठठो ऐं बदीन जी लखें एकड़ ज़मीन समंड हड़प करे वियो आहे ऐं हर रोज़ 96 एकड़ ज़मीन सामूंडी पाणी हेठि अची रही आहे।
जेकॾहिं असां अॼु पंहिंजे दरिया लाइ न उथियासूं त ईंदड़ वक़्त में माण्हुनि खे पीअण जो पाणी बि कोन मिलंदो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस दरिया जी बचाव लाइ आलमी ॾींहुं 15 मार्च ते कैनालनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रही आहे। अवां सभु असांजो साथ ॾियो ऐं मुज़ाहिरे में ॿार बचड़नि समेत वधि में वधि शिरकत कयो, जीअं हिन सिंध दुश्मन मनसूबे जो ख़ात्मो आणियो। महिरबानी ऐं जीए सिंध। नाम्यारे शाइर घायल लगारी लिखियो, कैनाल दरिया ते ठाह ॾिसां कीअं थो ठाहीं, शैतान मैदान में ला ॾिसां कीअं थो लाहीं, हिन देश जो ख़्वाब अॾियो आहे अखियुनि में मुंहुं घायल, महिला तूं हयात जो डाह ॾिसां कीअं थो डाहीं। नाम्यारे शाइर साईं गदा ख़ासि खेली पाणी ते मरसिया लिखो जहिड़ो मरसियो लिखियो हो। अचो त गदा खां ॿुधूं। सिंधवासियो छॾे भूखे कदम खणो थो, सिंधवासियो छॾे भूखे कदम खणो थो, जनमन जा वचन जो वठो ऐं सभु कसम खणो थो, दरिया जे ज़ख़्मनि लाइ पटू ऐं मलम खणो थो, हिकु हथ में अलम ऐं ॿिए हथ में कलम खणो थो, दरिया जे ज़ख़्मनि लाइ पटू ऐं मलम खणो थो, हिकु हथ में अलम ऐं ॿिए हथ में कलम खणो थो, कैनाल थल जे नक्शे ते लानत जा धूड़िया लिखो, पाणी ते मरसिया लिखो, पाणी ते मरसिया लिखो, दरिया सां सलाड़ियत जी वता सिंध जी लिखो, दरिया जे तुफेल क़दामता सिंध जी लिखो, दरिया जे छोलुनि करे अज़मता सिंध जी लिखो, दरिया सुञाणप ऐं सकाफ़ता सिंध जी लिखो, उन लाइ शाम कूफो लिखो, या त करबला लिखो, पाणीअ ते मरसिया लिखो, पाणीअ ते मरसिया लिखो, काइम न रहणो आहे ज़ुल्म ज़ालिमो ॿुधी छॾियो, काइम न रहणो आहे ज़ुल्म ज़ालिमो ॿुधी छॾियो, धरती सुकल जी दाह ॿोड़ा हाकिमो ॿुधी छॾियो, तारीख़ जे अदालतुनि जा मुजरमो ॿुधी छॾियो, यूसीद ताल कंज़िलनि जा नाज़िमो ॿुधी छॾियो, तारीख़ जे अदालतुनि जा मुजरमो ॿुधी छॾियो, यूसीद ताल कंज़िलनि जा नाज़िमो ॿुधी छॾियो, जे बस नथो हलेव त उहदनि त इस्तीफ़ा लिखो, पाणीअ ते मरसिया लिखो, पाणीअ ते मरसिया लिखो, बागनि जा गुल खेतनि जूं गुल ॿाटियूं सुकी वेंदियूं लिखो, भंवरनि ऐं भंभूरियुनि जूं खंभड़ाटियूं सुकी वेंदियूं लिखो, पाणी ॾे तकींदे अखियूं आतियूं सुकी वेंदियूं लिखो, मेहराण जा हर माव जूं छातियूं सुकी वेंदियूं लिखो, ज़हननि जे महवरनि मथां मेड़ा ऐं मारका लिखो, पाणीअ ते मरसिया लिखो, पाणीअ ते मरसिया लिखो, भिड़भांग बयाबान ते पाणी जी कहाणी लिखो, थरकाछे रेगिस्तान ते पाणी जी कहाणी लिखो, हर दंग हर मैदान ते पाणी जी कहाणी लिखो, सिंध जे सॼे ऐवान ते पाणी जी कहाणी लिखो, हर हंध साम्राज्यत जे बूथ ते भुजा लिखो, पाणीअ ते मरसिया लिखो, पाणीअ ते मरसिया लिखो, पाणीअ ते मरसिया लिखो, पाणीअ ते मरसिया लिखो, हक़ मौजूद। इन्ही ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन